हू बलूचिस्तान सां तालुक़ रखंदड़ कल पार्लियामेंटेरियन असेंबली में चयो, ऐवान में चयो त बाबा इमरान ख़ान इज़त न ॾींदो पर फंड त ॾींदो न। तव्हां फंड बि कोन पिया ॾियो ऐं इज़त खे छा कंदा माण्हू रुगो सोली सिंधी मोज़स पार्लियामेंटेरियन चए पियो रुगो इज़त खे छा कंदासीं। सो ॻाल्हि इहा आहे त खपे नोट बि खपनि न, डेवलपमेंट लाइ नोट खपनि न। सो इहे क्रैक्स आहिनि न। ऐं मतिलबु हू JUI वारा चवनि था त साईं तव्हां हू जेको शरीयत कोर्ट फ़ैसिलो कयो सूदकारी वारे हिसाब सां त सूद जो निज़ाम बंदि थिए, तव्हां हुनखे चैलेंज कीअं था कयो। मूं तव्हांखे गुज़ारिश कई त हिन 11 पार्टियुनि जे इतिहादी हुकूमत में पंहिंजी फॉल्ट लाइन्स आहिनि। इहे तव्हां ॾिसो इहे सभु फॉल्ट लाइन्स आहिनि। ऐं देर सवेर मूंखे लॻे थो त पीपल्स पार्टी खे जॾहिं चॉइस करणी हूंदी ज़रदारी साहब खे बिटवीन नवाज़ लीग के अच्छा हिन में उहा ॻाल्हि विसरी वई त पूरी ॻाल्हि करे वञिजे MQ उहा बि थी वई आहे। मतिलबु हिकिड़ी धमकियूं त ॾिए पई फ़िलहाल तकड़ी किथे ई नथी वञे, लेकिन धमकियूं त ॾिए पई न असीं इतिहाद छॾे ॾींदासीं, असीं फलाण करे छॾींदासीं, अञा सिंध गवर्नमेंट खे जॉइन न कयो अथसि। ऐं चए पई बल्दियाती इलेक्शन बि असीं कोन थियणु ॾींदासीं, अगरि हीअं थिया असांजी पुराणी सीटूं असांखे मोटाए ॾियो, भई तव्हांजे अलाए कहिड़े कीअं खाते में लिखियलु कीअं आहिनि सीटूं तव्हांजी। बहरहाल उहे मुतालबा हुननि जा वरना वारा मुतालबा शुरू थिया आहिनि। त पीपल्स पार्टी खे अगरि एंड ऑफ द डे चॉइसिस करणियूं पवंदियूं त हिन 11 पार्टियुनि में हू जेको प्रिफर कंदा, जेको अगरि हिन 11 पार्टियुनि खे पाण वरी ॿिनि हिसनि में विरहायूं त बलोच नेशनलिस्ट, पठान नेशनलिस्ट, बाप, पीपल्स पार्टी चाहींदी त हिननि सां चौधरी शुजात इन्हनि खे पाण ॾे रखे। नवाज़ लीग चाहींदी सुभाणे वारे के अगरि ही बंटवारो थिए थो हुकूमती इतिहादियुनि जो त पोइ नवाज़ लीग चाहींदी त JUI उन सां गॾु रहे, MQM उन सां गॾु रहे। सो इहो हिकिड़ी नेचुरल जेका डिविज़न आहे हिन 11 पार्टियुनि जे इतिहाद में, मूंखे ईअं लॻे थो त हीअ 2 सिफ़नि में अगरि विरहायूं हिन 11 जमातनि खे त ईअं ऐं हीअ तव्हां तकिड़ो सम्राट ॾिसी वठंदो, छाकाणि त हीअं नवाज़ लीग पंहिंजी हिन सॼी महांगाई ऐं सॼे हिन मामलनि जे करे आउं सम्झां थो त नवाज़ लीग जो जेको पॉपुलैरिटी जो या मक़बूलियत जो ग्राफ हो पंजाब में हू पंहिंजे लोएस्ट ते आहे। हीअ सफ़ा नोज़ डाइव आहे, हेठि वियल आहे। त हींअर अगरि 2-3 महीननि में इलेक्शन थी वञनि त नवाज़ लीग लाइ वॾी ॾुखी सूरत हाल पैदा थी वेंदी। थोरी बारीकी में ॻाल्हि न मूंखे न आहे त ईअं थींदो, लेकिन अगरि आउं सोचे सघां थो त ॿिया घणेई माण्हू इहे सोचींदा मूंखां वधीक ज़ाहिर समझदार आहिनि। त हींअर जॾहिं नवाज़ लीग जी मक़बूलियत सफ़ा हेठि पट पई आहे, हींअर अगरि पंजाब में इलेक्शन थिया 2-3 महीननि में त नवाज़ लीग खे तमामु ॾुखियाई अची वेंदी माण्हुनि खे मुंहुं ॾियण में। नवाज़ लीग ईअं सोचे थी त 14 महीननि में असां ही पहिरीं बुरा फ़ैसिला करे पोइ मुल्क खे थोरो सो चङाई आणे त असां मुंहुं ॾेखारण जहिड़ा थी वेंदासीं 14 महीननि खां पोइ। पर अगरि को धुरियूं ख़ुदि हिन इतिहाद में वेठल 11 इतिहाद जमात जे इतिहाद में वेठल धुरियूं ख़ुदि पीपल्स पार्टी अगरि सोचे त भई अगरि हींअर नवंबर अक्टूबर में अगरि इलेक्शन थी वञनि 5-6 महीना पहिरीं 14 महीननि बदिरां अक्टूबर नवंबर में चूंडूं थी वञनि त नवाज़ लीग लाइ पंजाब में बेइंतहा ॾुखियाई थी पवंदी, बेइंतहा ॾुखियाई थी पवंदी। ऐं उतां इमरान ख़ान जो ग्राफ वधे पियो त सीटूं नवाज़ लीग खे तमामु घटि मिलंदियूं। हाणे घटि मिलंदियूं त हुनजी वरी मोहताजी अची वेंदी ज़रदारी साहब ते। ऐं ज़रदारी साहब सिर्फ़ु सिंध जी सीटूं न, हू ही बलोच ऐं पठान इहे सीटूं बि गॾु करे चवंदो हाणे वरी ॻाल्हायो असां सां। त थी सघे थो सिचुएशन अहिड़ी बि अची वञे जो पीपल्स पार्टी प्राइम मिनिस्ट्री जी डिमांड करे छॾे न, त भई नवाज़ लीग से न त इमरान ख़ान न, इमरान ख़ान त ठही नथो सघे न। पोइ अगरि पाण सम्झूं त हिन में न्यूट्रल ई रहिया त अगरि आउं प्योर पॉलिटिकल हिन जी ही कयां पियो मैनेजमेंट जी ॻाल्हि कयां पियो त तव्हां मुंहिंजी ॻाल्हि सम्झो जेको आउं अर्ज़ु पियो कयां त अगरि प्योर पॉलिटिकल मैनेजमेंट में ॾिसिजे त नवाज़ लीग अगरि सीटनि जो अंग घटि खणी आई या बराबरि बि बीठी पीपल्स पार्टी बलोच ऐं पठान ही जेके ज़रदारी साहब पाण सां ॻंढे वेठो आहे त सुभाणे पीपल्स पार्टी डिमांड करे सघे थी, छो तव्हां ठेको कयो आहे छा प्राइम मिनिस्ट्री जो।
तव्हां सीट 11 में वज़ीर तव्हां थी वञो, असां प्राइम मिनिस्टर था वठूं, हिकिड़ी सिचुएशन क्रिएट थिए थी। अच्छा, जे न त हाणे आस्ते आस्ते तव्हां ॾिसंदव त पीपल्स पार्टी ऐं पीपल्स पार्टी जी इतिहादी जेके आहिनि, यानी इतिहाद जे अंदरि जेको डबली में डबली जेका आहे, डबली में डबली जेका आहे, उहो शहबाज शरीफ़ खे हर ॿिए टे ॾींहं ते चवंदी भई हीअ करो वरना, हीअ करो वरना, ऐं ज़रदारी साहिबु चवंदो न हीअ त मुंहिंजी शिकल ॾिसी आया आहिनि, त आउं त हिननि सां ई बीठो आहियां। जी हा। त पोइ हीअ जेका हीअ फॉल्ट लाइन्स जेके आहिनि हिन में झटका अचणु शुरू थींदा। ऐं कहिड़ी ख़बर त छाकाणि त हीअ जेको डिसीशन आहे अहम मुक़ररी वारो असां वटि, उहो त नवंबर में थी वेंदी। त नवंबर में त नोटिफिकेशन जारी थींदो न, भई ऐलान त शुरू में 29 नवंबर ते त नोटिफिकेशन 1 सवा महीनो पहिरीं थी वेंदो। सो सम्झो पाण अक्टूबर में किथे इहा ॻाल्हि हिकिड़े पासे थी वेंदी। त नवंबर डिसंबर, चलो जनवरी, त नवाज़ लीग तकड़ी 14 महीननि खां पहिरीं अगरि इलेक्शन थिए थी त हिन पोज़ीशन में ना आहे जो माण्हुनि में, मतिलबु पोज़ीशन में त हूंदी लेकिन माण्हुनि में ॾुखियाई थींदसि। अच्छा, विच में ही जेको 20 सीटनि ते बाई इलेक्शन थिए पई, इन में अगरि जी मूं कल्ह तव्हांखे चयो त अगरि 10 सीटूं PTI खणी वई त नवाज़ लीग जो मोराइल त उअं ई पट वञी पवंदो। अच्छा, अगरि 18 सीटूं नवाज़ लीग खणी वई ऐं 2 टे सीटूं PTI खे ॾिनो, त हीउ ख़ुदि सॼो इलेक्ट्रल सिस्टम खे ई जेको आहे वरी हिकिड़ो सवाल पैदा थींदो त अहिड़ी इलेक्शन अगरि थियणी आहे त न करायो इलेक्शन।